अस्सलाम वालेकुम दोस्तों, क्या हाल है। उम्मीद क्या दोस्त सब दोस्त ठीक ठाक होंदा। दोस्तों अज नई वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां असद खान कुरैशी एक नई टेली फिल्म अचण वारी आहे। उन जे बारे में मां तव्हांखे इन वीडियो में ॿुधाइण वारो आहियां त असद खान कुरैशी कॾहिं फिल्म ईंदी या इन फिल्म जो डायरेक्टर कहिड़ा आहे, इन फिल्म में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि, हीअ फिल्म कहिड़े चैनल जी आहे, सब इन वीडियो में तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां। बस दोस्तों हिकु असांजी गुज़ारिश आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरियों चकर हली रहिया आहियो यूट्यूब चैनल ते आहे त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। दोस्तों हीअ फिल्म तव्हांखे सिंध टीवीअ ते ॾिसण में ईंदी असद खान कुरैशी जी, जंहिंमें सीनियर अदाकार ज़फ़र खोखर, बिलावल खोखर, अब्बास गुल ओडाणो, असद खान कुरैशी, इन खां अलावा निसार शाह, अनीता ज़फ़र, संध्या अली, असमा भुट्टो, इन खां अलावा मशहूरु अदाकार इन फिल्म में कमु करे रहिया आहिनि। दोस्तों हीअ फिल्म तमामु बहितरीन आहे। ख़ालिद शाह जी डायरेक्शन में हीअ रिकॉर्डिंग थी रही आहे, जेकी तमामु जल्द ईद जे ॿिए ॾींहं ते तव्हांखे सिंध टीवीअ जे चैनल ते मिली वेंदी। दोस्तों तमामु हिकु बहितरीन फिल्म आहे, ॾिसण न विसारिजो। दोस्तों अॼोको वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे त लाइक कंदा, कमेंट कंदा, सब्सक्राइब करे घंटीअ जे निशान ते ज़रूरु क्लिक कयो। सभिनी दोस्तनि जी